नाज़रीन 27 डिसंबर ते शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी ऐं जुमे जे ॾींहुं प्रेस क्लब नौशर फिरोज़ आॾो महांगाई ख़िलाफ़ ऐलानियल धरणे खे कामयाब करण लाइ वर्कर्स कन्वेंशन थियो, जंहिंमें MPA मुमताज़ चांडियो समेत अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। तफ़सील ज़ाहिद क़ाइम ख़ानी जी रिपोर्ट में। 27 डिसंबर ते शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी ऐं जुमे ॾींहुं प्रेस क्लब नौशरो फिरोज़ आॾो महांगाई ख़िलाफ़ ऐलानियल धरणे खे कामयाब करण लाइ पीपल्स पार्टी ज़िले नौशरो फिरोज़ जे कारकुननि जो हिकु वर्कर कन्वेंशन चांडिया हाउस ते थी गुज़रियो, जंहिंमें PP MPA मुमताज़ चांडियो समेत अॻवाननि ऐं कारकुननि जे वॾे अंग शिरकत कई। हुन मौक़े ते अॻवाननि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त उन जो मेन मक़सदु हिते गॾु हुजण जो इहो ई आहे। चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब 17 तारीख़ ते धरणनि जो ऐलान कयो आहे सॼे मुल्क में, ऐं 27 डिसंबर ते मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी ते वञण लाइ जी तयारी लाइ। हिन मुल्क में जेका महांगाई, बेरोज़गारी ऐं गुरबत जे हवाले सां सुभाणे जेको धरणो रखियो वियो आहे हिते, इमरान नियाज़ी जेको हिन मुल्क जो हशर कयो आहे, ग़रीब माण्हुनि जो ॾिसो था त ख़ुदकशियुनि करण लाइ तयारु आहिनि। जो मक़सदु असांजी PS पंट्री हल्के वाइज़ ऐं तालका नौशरो फिरोज़ जे उहिदेदार आहिनि ऐं UC जे जेके असांजा एक्स उहिदेदार आहिनि, चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन साहब आहिनि ऐं नोटेबल्स जी मीटिंग हुई। मीटिंग जो मक़सदु त जीअं असांजी हिकिड़ी सिंध हिकिड़ो वाहिद सूबो आहे जेको पूरे पाकिस्तान में गैस प्रोवाइड करे थो, जितां गैस निकिरे थी एॾी ज़्यादती आहे सिंध जी, जेके शयूं आहिनि, जेके बि ज़खाइर आहिनि, उन्हनि ते एॾो डाको आयो थो। वर्सी ते भरपूर तरीक़े सां शिरकत कंदासीं सदाईं आगे जीअं माज़ी में थियो आहे। पार्टी जे काल ते इदारा ऐं हिन दफ़े बि इंशाअल्लाह ताला पंहिंजे दोस्तनि सां गॾु पंहिंजे वर्करनि सां गॾु भरपूर शिरकत करे पंहिंजे क़ाइदीन खे ख़राइद ते पेश कंदासीं। सुभाणे पाकिस्तान पीपल पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब जी ॻाल्हि ते जेके हिन मुल्क जे अंदरि डेली तव्हां ॾिसो था रोज़ बरोज़ महांगियूं थियनि पियूं। डेली हर रोज़ नऊं गैस जूं क़ीमतूं, पेट्रोल जूं क़ीमतूं, इन जे लाइ पाकिस्तान पीपल पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब सुभाणे सॼी सिंध में जुमे जी नमाज़ खां पोइ कॉलोनी आहे। अॻवाननि ऐं कारकुननि जो चवणु हो त शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी ऐं महांगाई ख़िलाफ़ ऐलानियल सुभाणे के धरणे खे भरपूर नमूने कामयाब कंदा। कैमरामैन सदाम सोमरे सां गॾु ज़ाहिद क़ाइम ख़ानी, आवाज़ TV, नौशरो फिरोज़।